अहम खबर शामिल कंदासीं। इस्लामाबाद के जरदारी हाउस में हुकूमती इत्तेहादी पार्टियुनि के मान में आजाणो ॾिनो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, मौलाना फज़ल रहमान ऐं चौधरी शुजात जी आजाणे में शिरकत थी आहे। आजाणे जी तकरीब दौरान मुल्क के मौजूदा सूरत हाल समेत ॿियनि मामलन ते ॻाल्हि ॿोल कई वई। अहम खबर अवां सां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद के जरदारी हाउस में हुकूमती इत्तेहादी पार्टियुनि के मान में आजाणो रखियो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, मौलाना फज़ल रहमान, चौधरी शुजात जे आजाणे में शिरकत थी आहे। आजाणे जी तकरीब दौरान मुल्क की मौजूदा सूरत हाल समेत ॿियनि मामलन ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। अहम खबर अवां सां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद के जरदारी हाउस में हुकूमती इत्तेहादी पार्टियुनि के मान में आजाणो ॾिनो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, मौलाना फज़ल रहमान ऐं चौधरी शुजात जी आजाणे में शिरकत थी आहे। आजाणे जी तकरीब दौरान मुल्क के मौजूदा सूरत हाल समेत ॿियनि मामलन ते ॻाल्हि ॿोल थी आहे।